मुझे माल ख़त्म थी वियो आहे। टाइम था पूछूं यार, ये टाइम क्या होता होगा दोस्त? टाइम 2 बजे मुझे माल ख़त्म थी वियो। तकरीबन 4 कलाक मूंखे लॻा। हाणे हलजे। कल्ह त बाज़ार हुई, बाक़ी टियों ॾींहुं जेको मां माल खपायो उहो फेज़ 2 में खपायो। हींअर मां फेज़ 1 तरफ़ आयुसि ऐं आज़ान थी वई, नमाज़ पढ़ी ऐं जेको आहे सो ॿाहिरि निकितासीं त माल ख़त्म थी वियो। हाणे मां वञा थो घर। 2 थिया आहिनि मंझंदि जा। घणे किलो आहिनि सूफ़? 100 रुपए किलो। दोस्तों ही फेज़ 1 आहे, खेबर मार्केट वारो रोड। बिस्मिल्लाह होटल सिंधियुनि जो आहे, VIP होटल आहे। हींअर मां ॿाहिरि रोड सां वेंदुसि ऐं ॿाहिरि पासे ताईं मूंखे हींअर आसानी लॻंदी, छो जो होॾां ट्रैफिक बि थी सघे थी ऐं झाका बि आहिनि, इन लाइ मां ॿाहिरि रोड थो वठां। दोस्तों ही गुलशन नदी जो आइडियल सुपर मार्ट आहे। ही मां टर्न कयो आहे फेज़ 2 जे तरफ़, आयशा हॉस्पिटल वारो रस्तो। ऐं ही आयशा हॉस्पिटल आहे, वॾी बिल्डिंग। ही उन जे साम्हूं पार्क आहे ऐं मुंहिंजी रेडी आहे मां आस्ते आस्ते। ही बि हॉस्पिटलियूं आहिनि गुलशन नदी में। दोस्तों मौसम ऐं हवा जो अंदाज़ो तव्हां वणनि जे लुॾण सां लॻाए सघो था ऐं मौसम तव्हां मथे आसमान ॾिसी अंदाज़ो लॻाए सघो था। केॾी न प्यारी मौसम आहे। ये गुलशन नदी जी मस्जिद आहे, मस्जिद हुदैबिया। हिते रेड़े वारा बीठा आहिनि, केले वारा ऐं डंगनि वारा। दोस्तों ये डंग हणी बीठो आहे। हवा छा हाल आहे? हा, डंग मुंहिंजी नंढी खे वणा। घणे किलो थो ॾे? 200 रुपए। यार रियात कर कुझु, अधु किलो ॾे। अधु किलो कढ, नंढड़ीअ खे वणंदा आहिनि, मुंहिंजे खे अधु किलो ॾे। वाह, घटि पैसा। हे केलनि वारो अलाए काॾियो आहे? हा वाह, महिरबानी महिरबानी। डंग मुंहिंजी नंढीअ खे वणंदा आहिनि, वॾी धीउ खे। हा हुनजे लाइ वठी थो वञा। हा दोस्तों, कल्ह मां हिते बाज़ार लॻाई हुई, अरबा बाज़ार, ऐं अॼु टेंट पटिजी विया आहिनि, छो जो अॼु ख़म्स आहे ऐं अॼु ख़म्स जे ॾींहुं काई बि बाज़ार न आहे। इन लाइ मां हीउ रेड़ो खोलियो। गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे। कालियूं त अलाए कहिड़ियूं अथनि, को हा पियो करे को न पियो करे। माज़र सां दोस्तों, दिलि पे चयो गुलनि खे ॾिसी, गुलनि सां वणनि सां मुंहिंजो इश्क़ु आहे, तंहिंजे करे हिननि खे ॾिसी करे दिलि चयो त थोरो झूंगारजे। केॾा न प्यारा प्यारा सुहिणा सुहिणा गुल वण घरनि जे आॾो लॻल आहिनि, मज़ो था ॾियनि। बाक़ी जेको गानो मां तव्हांखे ॿुधायो हुनजे लाइ माज़रत, बेसुरो आवाज़ु आहे मुंहिंजो। मां पंहिंजी गलीअ में पुॼी वियो आहियां। साम्हूं कार खां परियां मुंहिंजो घरु आहे। ॿारनि अगरि ॾिठो मूंखे त भॼंदा ईंदा, बल्कि उहो ॾिठो अथनि त उहो मुंहिंजी वॾी धीउ आहे अनमोल, ॾिठो अथई भॼंदी थी अचे। हे तुंहिंजे लाइ डंग आंदा त मां डंग ॾोॾा। वे 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 आस्ते, कपिड़ा ॿोरी ख़राबु आहे, कपिड़नि जो ख़्यालु कजो। हलो साईं, क़ाइदाबाद लांडी।
मूंखे ॾिसंदा आहिनि त अची वेंदा आहिनि, पोइ रेड़ीअ ते वेंदा आहिनि त मां घर ताईं उन्हनि खे चकर खाराईंदो आहियां। रेड़ीअ खे मां दर ते बीहारियो आहे ऐं हींअर पंहिंजे कमुकार जेको रहियल आहे, जेको करणु लाज़मी उहो कंदुसि। महिरबानी।